बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। आबादगार साथियों, अस्सलाम वालेकुम दोस्तों। अॼु तव्हां सां मौजूदु आहियूं ख़ासि फार्म में जंहिं जिन्स में बीठो आहियां त हीअ कैमरा जी मदद सां तव्हां ॾिसो त हीअ वोट तव्हांखे बिल्कुलु लश ग्रीन नज़र ईंदा। ईअं सम्झो त जहिड़ा नवां कयल आहिनि। हीअ 5 एकड़ जो हिकिड़ो पीस आहे जेको 165 मण यानी 33 मण जे हिसाब सां लही चुको आहे। ऐं उन खां पोइ जेका फ्रूटिंग हिन में हीअ लॻी आहे त हीअ तव्हां ॾिसो त हीअ जेके बि तव्हां ॿूटा चेक कंदो त हीअ बाक़ाइदे हिन में माल जेको आहे मथे हिसे में लॻी चुको आहे ऐं जाम लॻे पियो। ॾिसो केतिरो गुल हिन में मुखड़ियूं गुलवाटी या हिन में गोगड़ा जेके पका पका मेच्योर गोगड़ा हीअ ठही चुका आहिनि। हीअ जेके ॿूटा तव्हां ॾिसो त चवण जो मक़सदु हीअ आहे त हीअ वैरायटी जेका आहे रुकिजे कोन पई, हले पई। हिनखे स्टांस ॾिनल आहे हिते जिते आउं बीठो आहियां त तव्हांखे बिल्कुलु मैनेज कयल आहे ऐं ग्रोथ रेगुलेटर जेको ॾिनल आहे। हीअ जेका जिन्स आहे जेकॾहिं असां अॻिते हली तव्हांखे ॾेखारियूं त तव्हां ॾिसंदो त बिल्कुलु हिन में माल माना 20-25 गोगड़ा पका थी चुका आहिनि। बसि इहो आहे त हिननि खे बचाइणो आहे पंहिंजो हिननि खां गुलाबी सूंडी खां। हुनजे लाइ जेको मैनेजमेंट कयो पिया ऐं कुदरती तौर ते तव्हां ॾिसंदो त हींअर जेको आहे सो प्रीडेटर बि जाम अची विया आहिनि जेके बि गुलाबी सूंडी खाइनि पिया। उन खां सवाइ पखी जीत बि जेको जेके आहिनि पंहिंजो कबरूं ऐं उन खां सवाइ ॿियूं झिरकियूं जेके आहिनि उहे बि शाम जे महिल तव्हांखे फसल में जाम नज़र ईंदियूं। त कुझु न कुझु गुलाबी जेको आहे सूंडी हटी आहे। हीअ जेके ॿूटा आहिनि हिन जा ऐं जेकॾहिं अॻिते हली तव्हांखे ॾेखारियूं त हीअ तव्हां ॾिसंदो त हिन जी ग्रोथ बिल्कुलु जेको आहे हलंदड़ आहे। आबादगार साथियों, इन जिन्स खे असां मैनेज करण लाइ हिन वक़्तु ताणी हीअ अप्रैल जी पोखी आहे। हिनखे 5 यूरिया जी ॿोरियूं ॾेई चुका आहियूं ऐं तक़रीबन 1.5 बोरी जेका आहे असां 23 जी। उन खां पोइ ॿिया माइक्रो मिक्सचर्स जेके आहिनि उहे ॾिना आहिनि ऐं पैदावार बहितरीनु अची विया। हीअ गोगड़ा माना आहिनि फसल जी। तव्हां ग्रीनरी ॾिसो, किथे फसल बीठो कोन्हे, किथे रुकियो कोन्हे ऐं आउं चवां थो टॉप मोस्ट वैरायटी आहे। अञा बि जेको हिन में माल लॻो बीठो आहे, जेकॾहिं इहो मैनेज थी वञे गुलाबी सूंडी खां बची वञे त 15-20 मण बिल्कुलु ई ॾेई सघे थो। छो जो ॾिसो न जेके बि असां ॿूटा ॾिसूं पिया त उन्हनि में हीअ पोज़ीशन लॻी पई आहे ऐं अल्हम्दुलिल्लाह जेको आहे सो अहिड़ियूं वैरायटियूं हुअणु घुरिजनि जेके जल्दी 120 खां 150 ॾींहंनि में तव्हांखे भरपूर पैदावार ॾियणु घुरिजनि। अहिड़ियुनि वैरायटियुनि ते ध्यानु रखो ऐं अलाह ताला बरकत विझंदो तव्हांजे फसलुनि में, असांजे फसलुनि में ऐं फसल बिल्कुलु मैनेज कयल आहे। कंहिं बि क़िस्म जो जेको आहे त हिन में सवाइ गुलाबी सूंडी खां तव्हांखे जेसैड सिर्फ़ या वाइट फ्लाई वग़ैरह नज़र न ईंदी ऐं इंशाअल्लाह ताला जेको आहे असां भरपूर पैदावार खणंदासीं ऐं तव्हांजा फसल भला थींदा। वॾी महिरबानी।